वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ईद खां पोइ कोरोना जा केस मुसलसल वधी रहिया आहिनि। 13 मई ते 1232 केस रिपोर्ट थिया। 19 मई ते 2076 ऐं 21 मई ते 2136 केस आया। हिन वक़्तु सूबे में केस मुस्बत अचण जी शरह 8.8% आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीरनि अज़रा पेचो, सईद खनी, मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह ॻाल्हाईंदे चयो त सिंध में काल्ह सभ खां वधीक 24,299 कोरोना नमूननि जी जांच कई वई, जंहिं जे नतीजे में 2,136 नवां केस रिपोर्ट थिया। मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु सूबे में केस मुस्बत अचण जी शरह 8.8% आहे। 13 मई ते 1,232 केस रिपोर्ट थिया। 19 मई ते 2076 ऐं 21 मई ते 2,136 केस आया। उन मां ज़ाहिर थिए थो त केसेस जी शरह ईद खां पोइ मुसलसल वधी रही आहे। सेक्रेटरी सिहत काज़िम जतोई ब्रीफिंग ॾींदे चयो त गुज़िरियल 7 ॾींहनि में 15 मई खां 21 मई ताईं कराची में 13.97 केसेस रिकॉर्ड थिया। हैदराबाद में 10.83% ऐं ॿियनि सूबनि में 5.40% केसेस रिपोर्ट थिया आहिनि।